अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां न त का कुकिंग जी रेसिपी शेयर करे रही आहियां ऐं न ई कोई क्राफ्ट जी वीडियो तव्हां सां शेयर करे रही आहियां। अॼु मां पंहिंजे हिकिड़ी पसंदीदा शख़्सियत जे बारे में कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर करणु चाहियां थी। मोहतरम ज़फ़र काज़मी साहब सिंध जो हिकिड़ो वॾो नालो जेको कंहिं तारुफ़ जो मुहताज नाहे, उन जे बारे में मां कुझु चवणु चाहियां थी। जीअं त 2 ॾींहंनि खां पोइ उन्हनि जी वरसी आहे, उन हवाले सां मां कुझु ॻाल्हियूं करणु चाहियां थी। हालांकि मुंहिंजी एतिरी औकात नाहे, एतिरो मुंहिंजो वित नाहे त मां उन्हनि जे बारे में कुझु चवां, ऐं बेशुमार ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं मां उहे ॻाल्हाइणु शुरू कंदमि त उहे हिकिड़ियूं बेतरतीब ऐं बेरब्त ॻाल्हियूं आहिनि। सो मां चाहियां थी त हीउ हिकिड़ो काग़ज़ आहे मूं वटि लिखियलु, जेको काज़मी साहब जी चालीहे ते मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हैदराबाद में चालीहो थियो हो। उन मौक़े ते मूं हीउ पढ़ियो हो, त मां चाहियां थी त अॼु मां इहो तव्हां सभिनि सां शेयर कयां। सो मां इन जी उनखे पढ़णु चाहींदमि, रीडिंग करणु चाहींदमि। जेका बि मुंहिंजा अहसास हुया, जेको मूं थोरो घणो टाइम हुननि सां गॾु गुज़ारियो, जेतिरो मूं हुननि खे सुञातो, उन हवाले सां ही कुझु सिटरूं आहिनि जेके मां पहिरियों बि उन्हनि जे नज़र करे चुकी आहियां ऐं हींअर बि मां उन्हनि जे नज़र कयां थी। इहो ज़हन में रखिजो त हीउ मूं ऑडिटोरियम में माण्हुनि जे साम्हूं पढ़ियो, उनखे मां उअं ई अॼु बि पढ़ां थी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु न ओता कन में तालिब तंवारीन, आदेसी उथी विया मढ़ियूं मुंहुं मारीन, जे जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया। मौज़िज़ हाज़रीन, अस्सलाम वालेकुम। इहो सच आहे त अॼु काज़मी साहब असां वटि कोन्हे, पर संदन तंवार हमेशह मौजूदु रहंदी, संदन औलाद जे रूप में, संदन कम जी सूरत में ऐं संदन यादुनि जे रंगनि में। के माण्हू मरी बि न मरंदा आहिनि, काज़मी साहब बि उन्हनि मां हिकु आहे। हू हिकु प्रैक्टिकल माण्हू हो, पंहिंजी ज़िंदगीअ जी हर घड़ीअ खे सजायो कयईं ऐं आख़िरी वक़्त ताईं बाअमल रहियो। सच त इहो आहे त हिन हिकु ज़िंदगीअ में 2-3 ज़िंदगियुनि जेतिरो कमु कयो। संदसि हर कम में तरतीब ऐं सलीक़ो हुयो। कॾहिं कॾहिं को किताब मूंखे पढ़ाइणु चाहींदो हो त ख़ासि ॻाल्हियुनि वारनि सुफ़नि जा नंबर नोट करे हिकु पर्चीअ ते लिखी किताब जे मथां पेपर क्लिप सां हणंदो हो, ऐं वरी उन्हनि ख़ासि सुफ़नि जे विच में बुक मार्क्स ऐं निशानी बि विझी मोकिलींदो हो, ऐं मां बिना कंहिं परेशानी जे उहे ख़ासि पॉइंट्स पढ़ी वठंदी हुयसि। ज़िंदगीअ में तरतीब जो इहो हाल हूंदो हुअनि जो संदन धीअ जे चवण मुताबिक़ त म्यूज़ियम में कमु कंदे जेकॾहिं को काग़ज़ खपंदो हुयनि त पर्चीअ ते लिखी मोकिलींदा हुया त फलाणे नंबर शेल्फ में, फलाणे नंबर वारे किताब में इहो काग़ज़ रखियो आहे, इहो मोकिलियो। ऐं जॾहिं ॾिसबो हो त वाक़ई उहो काग़ज़ उतां ई मिलंदो हो। उन मां संदन सुठी यादाश्त जो बि अंदाज़ो लॻाए सघिजे थो। उमिरि जी आख़िर में बि जॾहिं मुंहिंजो उन्हनि सां वास्तो पियो त उन वक़्तु बि संदसि यादाश्त जो इहो ई हाल हो। कमरे में शयुनि जी अहिड़ी तरतीब जो ऊंदे में बि कंहिं शइ खे खणण लाइ हथु विझनि त उहा शइ उते मौजूदु हूंदी हुई। उन में यकीनन संदन सुघड़ जीवन साथियाणीअ जो बि वॾो हथु हो, जेका संदन शयुनि खे जीअं जो तीअं रहण ॾींदी हुई। हू बि पाण अक्सर करे पंहिंजे कामयाबियुनि जो क्रेडिट पंहिंजी साथियाणीअ खे ॾींदा हुआ। सदाईं चवंदा हुया त जे कैसर मूंसां गॾु न हुजे हा त मां कुझु बि न करे सघां हा। संदन सोबत में रहंदे मूंखे कुझु अजीब तजुर्बा बि थिया। हिकु राति 4 वॻे ओचितो मुंहिंजी अखि खुली ऐं मूंखे हिकदमि काज़मी साहब जूं ॻाल्हियूं ऐं संदन सूरत यादि अचणु लॻी। मूंखे हैरत थी त हीउ बेवक़्तु मां उन्हनि खे छो पई यादि कयां। बहरहाल संदन बारे में सोचींदे सोचींदे सुम्ही रहियसि। उन ॻाल्हि खां पोइ जॾहिं मां कुझु ॾींहं रखी उन्हनि सां मिलणु वियसि त मूंखे इहो साॻियो ॾींहुं ऐं वक़्तु ॿुधाईंदे चयऊं त मूं तोखे उन राति ॾाढो यादि कयो हो ऐं तो लाइ दुआऊं कयूं हुयूं। मां उन ॻाल्हि खे को नालो या के लफ़्ज़ नथी ॾेई सघां, पर मूंखे हैरत ज़रूरु थी हुई। जेकॾहिं इहो को इतफ़ाक़ हो त पोइ अहिड़ा इतफ़ाक़ 2-टे भेरा ॿिया बि थिया हुया। हू हिकु वॾो आर्टिस्ट त हुयो ई, पर हू हिकु घण पासाई शख़्सियत हो। मर्दनि सां कचहरियूं करण वक़्तु संदसि मौज़ूअ मुख़्तलिफ़ हूंदा, पर मूंसां यानी हिकु औरत सां कचहरी करण वक़्तु ॿियनि मौज़ूअनि खां सवाइ सिंध जूं औरतूं, घर, ॿारनि जी तरबियत, हथ जा हुनर ऐं अहिड़ी ॿियूं केतिरियूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं। सिंध जे औरतुनि सां लाॻापियल ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं। पाण कॾहिं बि पंहिंजे वात सां पंहिंजी तारीफ़ या वॾाई न कंदा हुया। हा, जवानीअ जा के अहिड़ा वाक़िया ज़रूरु ॿुधाईंदा हुया जिन मां असांखे कुझु सिखण जो मौक़ो मिले। जीअं मुंहिंजे ॿारनि खे सम्झाईंदे हिकु दफ़ो चयऊं त इल्मु डिग्रियुनि जो मुहताज नाहे, ऐं पोइ पंहिंजो मिसाल ॾिनऊं त मां का बि डिग्री न हुजण जे बावजूदु
सिंध यूनिवर्सिटीअ में लेक्चर ॾींदो हुउसि। अक्सर पंहिंजी गुरबत जे ॾींहंनि जो ज़िक्र बि कंदा हुया, पर उन्हनि ॾींहंनि ते खेनि फ़ख़ुरु हो। कॾहिं बि पैसे जी ख़ातिर को समझोतो न कयूं। संदन मिज़ाज में का लालच, को हिर्स न हो। मादी शयुनि खे कॾहिं बि अहमियत न ॾिनऊं। भिट धणी फरमाए थो त गोला जे गिराह जा जूठा से जोगी, फिटल से फोगी, जिन शिकम सांढिया। हू गिराह जो गोलो न हो। उन्हनि हमेशह हिन चवणी जे मुताबिक़ अमल कयो त भली बुख भरम जी शाल न वञे शान। हुन पंहिंजे शान खे सदाईं अहमियत ॾिनी ऐं कंहिंजे अॻियां पंहिंजे तकलीफ़नि जो ज़िक्र न कयो। हू हिकु बेडपो ऐं खरो इंसान हो। हर ॻाल्हि मुंहं ते चई ॾियण वारो, कॾहिं बि कंहिंखां न ॾिनो, छो त हू बुज़दिल न हो ऐं न ई हिन जे अंदर में को चोर हो जो हू कंहिंखां ॾिजे। काज़मी साहब हर क़दम ते मुंहिंजी रहनुमाई कई। जॾहिं मूं कुझु रिसर्च करण ऐं PhD करण जो ख़्यालु ॾेखारियो त पाण मुंहिंजे लाइ मौज़ू चूंडियऊं ऐं पोइ उन मौज़ूअ ते किथे बि का हिकिड़ी सिट बि पढ़ंदा हुया त उहा मुंहिंजे लाइ संभाले रखंदा हुया। मूं वटि अहिड़ियूं बेशुमार ॻाल्हियूं आहिनि जेके काज़मी साहब जी ज़ात जो मामूली मुशाहिदो आहिनि। मामूली इन करे जो हू हिकु गहरो समुंड हो जंहिंजी गहराईअ में वञण जी न मूंखे हिमत हुई ऐं न ई अहलियत। बसि थोरो घणो जेको मूं महसूसु कयो ऐं सम्झ में आयो सो यादि अथमि। कॾहिं कॾहिं मां महसूसु कंदी आहियां त हू मुंहिंजो लाडलो हो, छो त हुन जी का ॻाल्हि मूंखे ख़राबु न लॻंदी हुई। कॾहिं को तल्फ़ मौज़ू निकिरंदो हो त बेसाख़्ता गार बि कढी विझंदो हो ऐं पोइ चवंदो हो त अमां न्याणी माफ़ु कजांइ, पाण ते कंट्रोल बि नथो रहे। काफ़ी दफ़ा पंहिंजे कुझु ख़ामियुनि जो ज़िक्र कंदे शर्मिंदा बि नज़र आया। नेठि मूं हिकिड़े दफ़े खेनि मना कयो त तव्हां इहे ॻाल्हियूं न करियो, तव्हांखे शर्मिंदगी छो थी थिए? इंसान त आहे ई ख़ता जो घर, को फ़रिश्तो त कोन्हे। बाक़ी जेकॾहिं इंसान खे पंहिंजे ख़ामियुनि जो अहसासु थिए त हू उन्हनि खे छॾण जी कोशिशि ज़रूरु करे। ॿियो त तव्हां में एतिरियूं ख़ूबियूं आहिनि जो इहे ख़ामियूं उन्हनि जे अॻियां कुझु बि न आहिनि। उन वक़्तु ख़ुशि थी मूंखे इहो जवाबु ॾिनऊं त सुठी ॻाल्हि आहे जो तूं पॉज़िटिव थी सोचे, न त माण्हू त ॿियनि जा ऐब अॻ में ॻोल्हींदा आहिनि, चङा ई ॾिसंदा ई न आहिनि। बहरहाल कहिड़ियूं ॻाल्हियूं करे कहिड़ियूं कजनि, अॼु असां में न आहे, पर असांजो फ़र्ज़ु आहे त काज़मी साहब जी ज़िंदगीअ मां सबक़ु सिखूं ऐं उन्हनि जे कम खे ऐं आख़िरी पैगाम खे अॻिते वधायूं। अॼु न उता कन में जागड़ जोगीअड़नि जो, सारे सन्यासिन खे रोंदे ता रो, पस पारियां तो लाहूती लॾे विया। सो ही कुझु सिटूं हुयूं जेके मूं काज़मी साहब जे नज़र कयूं। अलाह उन्हनि खे जन्नत में जायूं ॾे ऐं अहिड़ा सचा सिंधी ऐं वतन दोस्त क़ौम परस्त माण्हू दुनिया में न हुजण जे बराबरि आहिनि। असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि जे पैगाम खे अॻिते वधायूं, उन्हनि जी ॻाल्हियुनि ॿुधायल ॻाल्हियुनि खे उन्हनि जी तालीम ते अमल कयूं। महिरबानी।